अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। हिन वीडियो के अंदर असीं थंबनेल ठाहिणु सिखंदासीं। हिकिड़ो सैम्पल थंबनेल ठाहियो आहे। असां इहो सॼो थंबनेल पिक्सल लैब ते स्टेप बाय स्टेप ठाहिणु सिखंदासीं त जीअं तव्हां बि पंहिंजे वीडियोज़ जे अंदरि ज़बरदस्त थंबनेल ठाहे सघो। ऐं असां हिन वीडियो जे अंदरि इहो बि सिखंदासीं त अगरि कोई अहिड़ो आइकॉन अहिड़ियूं शयूं असांखे थंबनेल में इस्तेमालु करण लाइ ज़रूरत में हुजनि त सिक्योर वेबसाइट तां कीअं असां उहे डाउनलोड करे सघूं था। सो तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकु सिंपल थंबनेल आहे। इन जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। हिकिड़ी तस्वीर आहे जेका ऑलरेडी असां सिखी हुआसीं कीअं रिमूव बि जी कबो आहे। उनखां पोइ जेको बैकग्राउंड में कलर आहे ॾिसो था त हिकिड़े पासे ॾाढो येलोइश आहे ऐं उहो घटिजी वाइट में कन्वर्ट थी थो वञे। इनखे ग्रेडियंट चइबो आहे। उनखां पोइ ॾिसो था त हिन में लफ़्ज़ लिखियलु आहे बहितरीनु ग्राफिक्स। हाणे मोबाइल ते हिकिड़ो टाइटल सिलेक्ट कयो आहे ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखो त हमेशह थंबनेल जो जेतिरो टाइटल नंढड़ो हूंदो ऐं इफेक्टिव हूंदो तव्हांजो वीडियो ओतिरो ई ॾिसण जे क़ाबिल माण्हू सम्झंदा ऐं तव्हांजे वीडियो जो पूरो मैसेज ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरे थंबनेल में समायल हूंदो आहे। त कोशिशि कयो त कोई हिकिड़ो जुमिलो अहिड़ो सिलेक्ट कयो जंहिंमां तव्हांजो वीडियो जो मेन मक़सदु ज़ाहिर थी पवे। ॾिसो त हिकिड़ो मूं लफ़्ज़ लिखियो आहे बहितरीनु ग्राफिक्स हाणे मोबाइल ते, यानी इन जे अंदरि हिकिड़ो कलर विच में कीअं फिल कयो आहे ऐं इहो बि असां सिखंदासीं। उनखां पोइ लोगो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजो पंहिंजो ठहियलु हूंदो ऐं हैंड्स वग़ैरह किथां कया आहिनि। उनजे पोइ सोशल मीडिया जेकी ट्री रखी आहे इहा काथऊं असां रखी आहे। सो अचो त पंहिंजे वीडियो खे असां सिंपल स्टार्ट कयूं था। सभ खां पहिरियां ॾिसंदासीं जेके शयूं इन वीडियो जे अंदरि ठाहिण जी ज़रूरत वारियूं हूंदियूं असां उहे पहिरियों डाउनलोड कंदासीं। उनखां पोइ पिक्सल लैब ते इन्हनि खे एडिट कंदासीं। जेका सोशल मीडिया जी ट्री असां इस्तेमालु कई आहे उहा पिक्सबे तो इस्तेमालु कई आहे। यादि रखो त पिक्सबे जे अंदरि ही कुझु ऑप्शन्स आहिनि। वेक्टर ग्राफिक्स जी माना छा आहे त यानी तव्हांखे अहिड़ा वेक्टर्स ठहियल मिलंदा जेके मतिलबु आइकॉन हूंदा पर हुनजो बैकग्राउंड PNG हूंदो। सो आसान रहंदो आहे कंहिं बि तस्वीर ते इन्हनि खे इस्तेमालु करणु। मूं वेक्टर खे ग्राफिक्स खे लॻायो ऐं उनखां बाद में लिखियो सोशल मीडिया आइकॉन्स त मूंखे ही उन मां सिलेक्ट कयो हुयो। तव्हां बि न त डाउनलोड करे सघो था। उनखां बाद में मूं हिन ते टाइप कयो मोबाइल हैंड्स, यानी पोइ उन जा बि वेक्टर्स असांजे साम्हूं अची विया। तव्हां लिखंदव मोबाइल हैंड्स, सर्च कंदव त जेके बि इन सां रिलेटेड आइकॉन्स हूंदा तव्हांजे साम्हूं खुली ईंदा। मूं हिन खे डाउनलोड कयो हुयो ऐं डेफिनेटली तव्हां ॾिठो त हीउ हुन में इस्तेमालु थियल आहे। सो इहो बि तव्हां सिंपली इन खे प्रेस करे इन खे डाउनलोड इमेज करे डाउनलोड अगेन खे क्लिक कंदव, डाउनलोड थी वेंदो। उन खां बाद में तव्हां पिक्सल लैब ते हलिया वेंदव। पिक्सल लैब ओपन थियण खां बाद में तव्हां छा कंदव, 3 डॉट ते क्लिक कंदव, इमेज साइज़ ते वेंदव। हिन जॻह तां उन जी साइज़ खे यूट्यूब थंबनेल सिलेक्ट कंदव। यूट्यूब थंबनेल सिलेक्ट करण खां बाद में तव्हां ओके ते दॿाईंदव त हीअ जेको आहे सो साइज़ तव्हांजे यूट्यूब थंबनेल जी थी वेंदी। फ़िलहालु असां टेक्स्ट खे रिमूव करे छॾियूं था। अचूं था हिन बैकग्राउंड कलर ते त बैकग्राउंड कलर जी जॻह ते असां कलर में वेंदासीं। मूं हिते ग्रेडियंट्स ठाहिया आहिनि। हीअ कुझु असां पाण ठाहिया आहिनि जेके वक़्तनि ब वक़्तनि असां थंबनेल्स में इस्तेमालु बि कंदा आहियूं। पर इहो ठाहिजे कीअं? ग्रेडियंट ते क्लिक करे तव्हां कंहिं बि कलर ते अंदरि वञी करे तव्हां पंहिंजो ग्रेडियंट ठाहे सघो था। हिन प्लस में दॿाईंदव। हिकु हिन पासे जो कलर आहे, हिकिड़ो हिन पासे जो कलर आहे। हिन पासे में असां फ़र्ज़ु कयो येलो सिलेक्ट कयूं था। येलो जेतिरो तव्हांखे तेज़ रखिणो आहे ओतिरो तव्हां हिन मां सिलेक्ट कंदव, ओके कंदव। हिन साइड खां असां वाइट सिलेक्ट कंदासीं, वाइट कलर। हाणे तव्हांखे ग्रेडियंट रखिणो कीअं आहे, हिन में हुनजा स्टाइल्स रखियल आहिनि ग्रेडियंट जा। असां कॉर्नर ते रखंदासीं, हिन खे मथे खणी वेंदासीं, हिन खे हिन पासे खे हिन तरफ़ खणी ईंदासीं। हिन तरीक़े सां तव्हांजो ग्रेडियंट ठहंदो आहे। पर येलो इलाही तेज़ लॻे पियो, असां येलो कलर खे थोरो वञी लाइट कंदासीं, ओके। हीउ तव्हांजो ग्रेडियंट ठही वियो। तव्हां अहिड़े तरीक़े सां केतिरा बि ग्रेडियंट्स ठाहे सघो था। सो सिंपली ओके कंदासीं। असां हिन जे अंदरि इमेज इंपोर्ट कंदासीं। हिकिड़ो हूंदो आहे बैकग्राउंड में इमेज खणी अचो त हिन तरफ़ सां ईंदासीं फ्रॉम गैलरी मां। पर तव्हांखे उन बैकग्राउंड जे मथां अगरि का इमेज खणी अचणी आहे त हिन जॻह ते क्लिक कंदव ऐं तव्हां इंपोर्ट ते ईंदव। इंपोर्ट ते जिते तव्हांजी तस्वीर पई आहे उतां सिलेक्ट करे ईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिमूव बेजी तव्हां ऑलरेडी करे ईंदव। हुन में हिन खे तस्वीर खे पंहिंजी जॻह ते रखंदासीं। उनखां बाद में असां हिन जे अंदरि टेक्स्ट लिखंदासीं। टेक्स्ट तव्हां खणी ईंदव। सिंपली सभ खां पहिरियां हिन फ़ॉन्ट्स में वञी करे जेके तव्हां जा फ़ॉन्ट्स रखणु चाहियो था उहे फ़ॉन्ट सिलेक्ट कंदव। मां सिंपली ही फ़ॉन्ट सिलेक्ट कयां थो। फ़ॉन्ट कहिड़े तरीक़े सां मोबाइल में इन कबा आहिनि, इंशाल्लाह इन ते बि हिकिड़ो अलॻि सां वीडियो तव्हांखे ठाहे ॾींदासीं त कहिड़े तरीक़े सां सिंधी फ़ॉन्ट पंहिंजी मोबाइल में तव्हां इंस्टॉल करे सघो था ऐं पिक्सल लैब में इस्तेमालु करे सघो था। असां हिन जी साइज़ खे वधाईंदासीं।
जंहिं जॻह ते असांखे हीउ रखिणो आहे। उन खां बाद असां कलर ते वेंदासीं, कलर असां ब्लू खणंदासीं ऐं ग्राफिक्स जो कलर असांखे रेड करिणो आहे। पोइ छा कंदासीं, साॻे ई तरीक़े सां टेक्स्ट खे सिलेक्ट करे कलर ते वञी हेठि ईंदासीं त हीअ हुनजी सिलेक्शन्स आहिनि। असां हिन सिलेक्शन खे हिकिड़ी साइड खां बि ग्राफिक्स ते बीहारींदासीं, ॿी साइड खां बि ग्राफिक्स लफ़्ज़ ते जंहिंजो कलर मटाइणो आहे। हाणे असां ॿिए हुन कलर ते सिलेक्ट कंदासीं, हिन जो कलर चेंज थी वेंदो। मूं हुन ते रेड रखियो हुयो, हीअ असांजो ओके आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां कहिड़े बि लफ़्ज़ जो कलर अगरि मतिलबु हिकिड़ो को हिन जे अंदरि को ख़ासि लफ़्ज़ आहे त तव्हां हुन ख़ासि लफ़्ज़ खे कलर चेंज करे बि यूनिक करे सघो था। ओके कंदासीं, हीअ सिंपल असांजो लिखिजी वियो। उन खां बाद में असां खणी ईंदासीं मोबाइल इन हैंड जेको असां डाउनलोड करे आया हुआसीं, हिन में ई अंदरि सिलेक्ट करे इम्पोर्ट ते वञी असां उहे हैंड्स खणी ईंदासीं जेके डाउनलोड कयासीं। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखंदव, कॾहिं कॾहिं हिननि तस्वीरनि खे हेॾे होॾे करण जे चकर में छा थींदो आहे, असांजी हीअ पोयूं तस्वीरां बि असांजूं हेॾे होॾे थींदियूं आहिनि। इन जे करे असांखे हिकिड़ो ऑप्शन आहे हिन जॻह ते जेको डबल लेयर ते क्लिक कंदव, जेके शयूं तव्हां चओ था मूव न थियनि उन्हनि खे लॉक करे छॾियो। हाणे तव्हां ॾिठो त मूंखे तस्वीर हिते सही आहे, टेक्स्ट बि हिते सही, हिन सां उन्हनि खे लॉक करे छॾियोसीं। हितां कॾहिं कॾहिं शयूं गुम बि करे सघो था तव्हां, त फ़र्ज़ु कयो फ़िलहालु मूंखे न काई शइ वणे थी त असां हिन खे ख़तमु बि करे सघूं था, आणे बि सघूं था, पर लॉक इन करे कयोसींसि त हाणे इहा मूव न थींदी। सो असां पंहिंजी हिन खे ग्राफिक्स वारे हैंड्स खे नंढो कंदासीं, थोरो हिन खे जिते ही ठहंदड़ हूंदो उन जॻह ते हिन खे रखंदासीं। हिन तरीक़े सां हिन ऑप्शन सां तव्हांजी तस्वीर थोरी टेढ़ी वग़ैरह थींदी आहे। सो सिंपली तव्हां हिन खे हिते रखंदव। ओके, लेयर में वञी हिन खे बि तव्हां लॉक करे छॾियो। हाणे इन जे अंदरि जेका शइ रखणु चाहियो था, असां सिंपली पंहिंजो लोगो रखूं था सिंधी थॉट्स जो, पंहिंजो गैलरी में उहो ई खणी ईंदासीं, इम्पोर्ट कंदासीं। लोगो खणी अचण खां बाद असां हुन लोगे जी साइज़ नंढी कंदासीं ऐं हिन खे उन मोबाइल जे स्टाइल वांगुरु थोरो टेढ़ो कंदासीं त जीअं उते बहितरु लॻे। हीअ तव्हांजो सेंटर अगरि साइज़ वधाइणु चाहियो बि ठीकु आहे, न त हुनजी उन पूरी साइज़ जे हिसाब सां उते रखंदासीं। हीअ असांजो लोगो अची वियो। हाणे अहिड़े ई तरीक़े सां असां हुनजी सोशल मीडिया आइकॉन्स जी ट्री खणी ईंदासीं, इम्पोर्ट में वेंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो डाउनलोडेड हूंदो असांजो सभ खां पहिरियों अॻ में ई, असां हुनखे ओके करे खणी ईंदासीं। हाणे असां छा कंदासीं, हिनखे सेंड टू बैक कंदासीं। सेंड टू बैक में ही सभिनी खां पोइ हिते हलियो वेंदो ऐं थोरो स्लाइड खे अॻिते करे ओपेसिटी हिनजी घटि करे छॾींदासीं। हाणे असांखे जंहिं जॻह ते ही पसंदि ईंदो असां हुन जॻह ते रखंदासीं। हीअ असांजो सिंपल थंबनेल ठही वियो ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां हिनखे सेव कंदव, सेव एज़ इमेज। हिन क्वालिटी में वञी हिन एरो ते क्लिक कंदव, अल्ट्रा ते क्लिक कंदव, उन खां पोइ तव्हां हिनखे सेव टू गैलरी कंदव, हीअ सेव टू गैलरी बि थी वेंदो ऐं ॾिसंदो तव्हांजी गैलरी में अची वेंदो। हिन जी ॿी बि खोड़ सारियूं अहिड़ी तरीक़े सां सेटिंग करे सघिजनि थियूं, तव्हांजे वीडियो ते डिपेंड करे थो। पर हिन जे अंदरि सिखण जी ॻाल्हि कहिड़ी हुई त कहिड़े ऑप्शन खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कजे। बाक़ी थंबनेल ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर वीडियो जो अलॻि हूंदो आहे, टाइटल अलॻि हूंदो आहे ऐं उन वीडियो जे अंदरि थीम अलॻि हूंदो आहे। उन हिसाब सां तव्हां शयूं डाउनलोड करे टाइटल सिलेक्ट करे शयुनि खे बहितर खां बहितर इस्तेमालु करे सघो था हिन पिक्सेल जी मदद सां। ऐं हीअ सभु शयूं तव्हां सिंपल ऐं आम मोबाइल ते करे सघो था। सो इंशाल्लाह वरी मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं गॾु जो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।